हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾींदासीं। सुजावल भरिसां चूहड़ जमाली रोड ते तेज़ रफ़्तार कार ऐं सुज़ुकी में टकर थी पई, जंहिंजे नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में लियाकत खोसो, मुर्तज़ा खोसो, ज़मान खोसो, अब्बास खोसो ऐं आमिर समेजो ज़ख़्मी थिया आहिनि। समूरनि ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ख़बर शामिल कयूं था। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सुजावल भरिसां चूहड़ जमाली रोड ते तेज़ रफ़्तार कार ऐं सुज़ुकी में टकर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में लियाकत खोसो, मुर्तज़ा खोसो, ज़मान खोसो, अब्बास खोसो ऐं आमिर समेजो शामिल आहिनि। समूरनि ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। नाज़रीन, सुजावल भरिसां चूहड़ जमाली रोड ते तेज़ रफ़्तार कार ऐं सुज़ुकी में टकर थी पियो, जंहिंजे नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में लियाकत खोसो, मुर्तज़ा खोसो, ज़मान खोसो, अब्बास खोसो ऐं आमिर समेजो शामिल आहिनि। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। इमदाद पठान असां सां लाइन ते मौजूद आहे। जी इमदाद, आगाह कजो। जी, सुजावल वेझो चूहड़ जमाली रोड ते सुज़ुकी कार में खौफनाक टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिनकी हालत नाज़ुक, 2 ॼणनि जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। कराची, जिनखे कराची मुंतक़िल कयो आहे। ज़ख़्मियुनि में अशरफ खोसो, मुर्तज़ा खोसो, अमीर खोसो ऐं ॿिया शामिल आहिनि। यादि रहे त सुज़ुकी पिकअप में सवार चौपाई माल जी, जेको चौपाई माल खणी अची सुजावल अची रही हुई, जेका चूहड़ जमाली रोड ते उन्हनि जो एक्सीडेंट थी पियो ऐं ख़रीदार समेत जेके उते जा हुआ रहवासी हुआ, जेके उनमें सवार हुआ, जेके कोसा बिरादरी जा माण्हू हुआ, उहे उनमें सवार हुआ, जिनखे फौरी तौर ते सुजावल अस्पताल आंदो वियो, जिनखे 2 ॼणनि खे रेफर कयो वियो आहे कराची वकी। 3 ॼणनि खे जेको आहे हुते अस्पताल करे घरनि लाइ वापसि मुंतक़िल कयो वियो आहे। जी, वॾी महिरबानी इमदाद पठान तफ़सील ॾियण लाइ।